अस्सलामु अलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। यूनियन काउंसिल दाबेची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में गंदगीअ जो आज़ार, गटरनि जो गंदो पाणी घटियुनि ऐं घरनि में काए पियो। घटियूं गंदगीअ जे वर चढ़ियल, सफ़ाई कंदड़ अमलो ग़ाइब। इंतिज़ामिया अघूर निंड में सुतल इलाइक़े वासियुनि पारां नोटिस वठण जो मुतालबो। ख़बर मूजिबि शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में गटर जो किनो पाणी घिटियुनि ऐं घरनि में काए पियो। गंदगी जा ढेर में तब्दील, को बि सफ़ाई कंदड़ अमलो कोन्हे। गंदगी इलाइक़े वासी, जंहिंजे करे मक्खियुनि ऐं मच्छरनि आज़ार पिणु वधी वियो आहे। इन ई गंदगी जे करे केतिरनि ई ॿारनि ऐं माण्हुनि खे पेट में तकलीफ़, दम ऐं ॿियूं बीमारियूं पखिड़िजण लॻियूं। पर हितां जे चूंडियल नुमाइंदा, जिन जे कन ते जूं बि नथी सिरे ऐं उहे अघोर निंड में पियल आहिनि। इन मौक़े ते रवासी शाहिद हुसैन समूह, कादिर बख़्श, मुराद नायो, मालिक बलोच, शौकत अली, अख्तर अली, असलम ख़ान, मंसूर पंवर ऐं ॿियनि वज़ीर आला सिंध मुराद अली शाह वज़ीर बल्दियात खां घुर कंदे चयो त यूनियन काउंसिल दाबेची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिहत व सफ़ाई ऐं ॿियनि तरक़ियाती कम कराइण हितां जे रवासियुनि खे मूज़ी मर्ज़ ऐं अज़ाब वारी ज़िंदगी गारण खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़ दाबेची।